तेलका गोड़ाबाड़ी जे शहर गाड़ो वेझो जंगेसर में अली अकबर कॉलोनी फार्म ते हर साल जीअं हिन साल बि शोबान शरीफ़ जे महीने में अल मखदूम फाउंडेशन दुबई पारां ग़रीबनि में राशन विरायो वियो। मुस्तक माण्हू बजाए इलाइक़े जे 62 माण्हुनि में राशन तक़सीम ग़रीब मुस्तकनि साफ़िन अॻियां एहतियाज कयो। ख़बर मूजिबि जंगेसर में अली अकबर कॉलोनी फार्म ते ज़क़वात जे महीने में अल मखदूम फाउंडेशन दुबई पारां हर साल मुस्तक ग़रीब में राशन तक़सीम कयो वेंदो आहे, जंहिंजी अॻुवाणी अली अकबर कलोड़ो कंदो आहे। ऐं अली अकबर कलोड़े जे चवण मूजिबि असां हिते हर साल तक़रीबन 8000 मुस्तक ख़ानदान में फ़ी ख़ानदान 5000 खां 6000 ताईं राशन तक़सीम कंदा आहियूं त जीअं ग़रीब माण्हू रमज़ान शरीफ़ जो मेनू बचे बचनि सां ख़ुशी गुज़ारे सघनि। उते जे मौजूदु ॻोठाणनि साफ़िन अॻियां एहतियाज कंदे ॿुधायो त असां गुज़िरियल हिकु हफ़्ते खां दरबदर पिया थियूं पर असांखे टोकन बि न मिलियो ऐं नई इमदाद ॾिनी वई। हिननि ॿुधायो त इमदाद जा टोकन इलाइक़े जे मनपसंदि माण्हुनि खे ॾिना पिया वञनि ऐं असां हिते ख़ाली दरबदर थी रहिया आहियूं। हिननि मुतालबो कयो त असांखे असांजा शनाख़ती कार्ड बि वरिता विया आहिनि ऐं असांखे शनाख़ती कार्ड वापसि न ॾिना विया आहिनि। कैमरा टीम सां गॾु मलक मंज़ूर, सोच टीवी, तेलका रिपोर्टर, गोड़ाबाड़ी।